नोश़रोफिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक सिविल सर्जन ڈاڪٽر خادم अली मङरيو जी ذاتي ڪوششن सां सिविल اسپتال नोश़रोफिरोज में ब्लड बैंक कायम करण वारो कम ज़ोर शोर सां जारी। उन सिलसिले में अॼु फातमिया वेलफेयर जे टेक्निकल टीम समुरी मशीनरी खणी सिविल अस्पताल पहुची, जिते अस्पताल जे एएमएस ڈاڪٽر सعيد जलबाणي समूरी टीम के खुशामदीद कंदे चयो त सिविल सर्जन ڈاڪٽر خادم अली मङरيو इंसान दोस्त आहे, जंहिंजी कोशिशुनि सां अस्पताल में ईंदड़ गरीब मरीज़न जी सहूलियतुनि लाइ ॾींहुं राति कोशिशूं जारी आहिनि। उन सिलसिले में अॼु ब्लड बैंक जी मशीनरी पहुची चुकी आहे। अनकरीब गरीब आवाम खे ब्लड ॾियण ऐं वठण जी सहूलियत फराहम कई वेंदी। हुन चयो त सिविल सोसाइटी अस्पताल जे तरक़ीअ लाइ अॻिते अची सिविल सर्जन जा हथ मज़बूत करे गरीब मरीज़न खे वॾनि अस्पतालनि जेतिरियूं सहूलियतूं फराहम करे सघजनि थियूं। उन मौक़े ते पैरामेडिकल अॻुवान एजाज़ ममनाई, अशरफ कुरैशी, सऊद बोयो, कैसर खान चांडियो, खैर मोहम्मद सहतो, हिदायतुल्लाह सोलंगी ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे।